अहम ख़बर वांक ॾींदालू जुडिशियल कमीशन सिंध हाई कोर्ट में आईनी बेंच लाइ जजनि जे नालनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। चीफ जस्टिस यहया अफरीदी जी सदारत हेठि जुडिशियल कमीशन जो इजलास थियो। जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त इजलास दौरान जस्टिस के आगा आईनी बेंच जो सरबराह हूंदो। पधिराई मूजिब जस्टिस सलीम जैसर, उमर सियाल ऐं यूसुफ अली शामिल आहिनि। पधिराई में चयो वियो आहे त जस्टिस मुनीब लाखो, ज़ुल्फ़कार सांगी ऐं सना अकरम महनास भी बेंच जो हिस्सो आहिनि। जस्टिस अरबाब अली खादिम हुसैन सुमरो भी आईनी बेंच में शामिल आहिनि। जुडिशियल कमीशन सिंध हाई कोर्ट में आईनी बेंच लाइ जजनि जे नालनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। चीफ जस्टिस यहया अफरीदी जी सदारत हेठि जुडिशियल कमीशन जो इजलास थियो। जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त इजलास दौरान जस्टिस के आगा आईनी बेंच जो सरबराह हूंदो। पधिराई मूजिब जस्टिस सलीम जैसर, उमर सियाल ऐं यूसुफ अली शामिल आहिनि। पधिराई में चयो वियो आहे त जस्टिस मुनीब लाखो, ज़ुल्फ़कार सांगी ऐं सना अकरम महनास भी बेंच जो हिस्सो आहिनि।